दादू में नौजवान खे पुलिस तरफां मारण वारे वाक़े ख़िलाफ़ शहदादपुर में जमाली बिरादरी जो प्रेस क्लब अॻियां हथनि में प्लेकार्ड खणी एहतिजाज कयो वियो। दादू पुलिस पारां पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए क़तल थियल ज़मींदार नादिर जमाली जे वाक़े ख़िलाफ़ लतीफ़ पार्क खां शहदादपुर प्रेस क्लब ताईं जमाली बिरादरी जे माण्हुनि हथनि में बैनर ऐं प्लेकार्ड खणी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन ग़ुलाम नबी जमाली, मोहम्मद ख़ान जमाली, इमरान जमाली, इनायत जमाली ऐं ॿियनि चयो त दादू पुलिस वंगार वहंदे हिकु ज़मींदार खे बिला जवाज़ कंहिंजे चुर्च ते क़तल कयो आहे। हिननि चयो त नादिर जमाली हिकु ज़मींदार हुयो जंहिंजो रिकॉर्ड सभिनी साम्हूं हो। खेसि घरां खणी वञी पुलिस जुड़तो मुक़ाबिलो ॾेखारे मारे छॾियो आहे। सिंध में हथ वठी पुलिस जुड़त मुक़ाबलनि में सरेआम नौजवान मारे रही आहे। अदालत खां मथां क़तल ग़लत अमल आहे। हिननि मुतालबो कयो त वाक़े जी जुडिशियल इंक्वायरी कराए इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। एसपी साहब हींअर ॼाणाए थो त ॾोही आहे, हू ज़मींदार माण्हू आहे। ॾोही जे ॾोही हुजे त एसपी सां गॾु कीअं बीठो हुजे, 24 कलाक एसपी सां गॾु हलियो पिए। नाहक हिकिड़ो पुलिस गर्दी करे नादिर जमाली खे शहीद कयो वियो आहे। असां इन लाइ निकिता आहियूं। नादिर जमाली हिकु ज़मींदार आहे जेको 4-5 हज़ार एकड़ जो मालिक आहे। उनखे हिकिड़ो जुड़तू पुलिस मुक़ाबले में पकड़ी चोरी जे इल्ज़ाम में उनखे गिरफ़्तार करे जुड़तू हिकिड़ो पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे उनखे शहीद कयो वियो आहे। शहीद नादिर जमाली खे मारण वारो SSP दादू बेगुनाह नादिर जमाली खे मारियो आहे। 4-5 हज़ार एकड़ ज़मीन जो मालिक आहे। वो एसपी जे दादू सां गॾु ऑफिस में वेही फोटो कटाए सघे थो। वो भला गरीब माण्हू ज़मींदार माण्हू दहशतगर्द कीअं थी सघे थो। पहिरियों नादिर जमाली खे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। असां हिनखे इंक्वायरी असांजी कराए वञे, नादिर ख़ान खे खून सां इंसाफ़ कयो वञे। असां आला इख्तियारनि खां इख्तियार था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं बेदर्दी सां क़तल कयल नादिर ख़ान जमाली खे इंसाफ़ ॾियारियो वञे। त नादिर जमाली सां इंसाफ़ कयो वञे। जेको ॿिए दादू जो SSP हिनखे क़तल करे छॾियो आहे। ही क़तल आहे, हेॾो हारी न हो, ज़मींदार हो। इहो ई असांजो मुतालबो आहे। जुडिशियल इंक्वायरी कराई वञे, इहो ई असांजो मुतालबो आहे।